यादगार सुखी जीवन जो अम्मा जो पींखो, अम्मा जो पींखो, प्रतीक माँ चे ममता जो अम्मा जो पींखो, अम्मा जो पींखो। सुनो रंग रंगीलो, गाढ़ो साओ नीलो पीलो, पींखो सुनो रंग रंगीलो, गाढ़ो साओ नीलो पीलो, पींखो हालन मां हो आयल, चिट साली असां खूब सजायल, हस्तकला जो खास नमूनो अम्मा जो पींखो, अम्मा जो पींखो। हाणे बुधो था सुबह जो अखबार, डीए जो ऑफिस ए शाम जो नावल, मुस्सा गालायण जी आहे तवा वट फुर्सत। हा हा चो। हेतरा दफा चयो थी माव त ही पुराणो पींगो अज जाय वलारे वेठो आहे। सुरेश पे चयो त हिन जा 50,000 मिलन था, पो हिन खे विकड़ी छो नथा विरांडे लाइ मॉडर्न सोफा ए आराम कुर्सियूं आणियो। हां हां ये टंग ते टंग चाड़े न वियो, उथो उथी को बूटो बारियो। पर बे मां केड़ो बूटो बारिया, तू आई जो घर बारे पई थी ड्यारी करी। छा चेव मां घर बारे थी ड्यारी करया, अजाया मुंजो बात न पटायो। इयो माई आया जो किफायत सा खर्च करे पई थी मूडिया, इते का बी हुजे वहा त खबर पवेवा गणे वी 100 थींदो आहे। हाणे बस भी कर बाबा, मां त अची बिन भायुन में फाथो आया, एक पासे तू ए बे पासे अम्मा, वञा त वञा केडा हेडा। हा हा मुंजी मिठी एतरो नाराज न थी, तुंजी हर गाल मञींदुस त हर को चवंदो जोए जो मजू। भली चवन लो काहे बोक वेठो बके, तवा सुबाणे इन पिंगे जो सौदो करे अचो। मम्मी हाय डैड। मम्मी सुबाणे असांजी कॉलेज जो एनुअल फंक्शन आहे, असांखे पंहिंजे हिकु डांस जी रिहर्सल करणी आहे। मम्मी डैडी तव्हां प्लीज हींअर अंदर वञो ना। हलो हलो हाणे अंदर हलो। हा हा हलो हलो। कम ऑन फोक्स, लेट्स टेक ऑफ।
महेश छा थियो? बस बस कुछ खास कोने, बस इन पिंगे तो असुल परेशान करे छड़ियो है यार। अरे यार ही ओल्ड फैशन पिंगे के छा लाइ रखो तव्हां? मुझे ग्रैंड माँ जो यार असुल हिन में सा अटकियल है। हिन के विकणी छो न था छड़ियो? ग्रैंड माँ विकरण डे बि न। कल अञा ओल्ड फर्नीचर जे डीलर के घुरायो हुम, हू हिन पिंगे जा 50,000 ॾियण लाइ तैयार आहे। छा 50,000? वॉट आर यू टॉकिंग? आर यू क्रेजी? मां त जेकर हिन पिंगे जा 500 रुपया भी न ॾियां। बंद थियो तव्हांजो नचण टपण। अम्मा पेरे तो पाव। छुट पुट छुट, शल वधी विझी वॾो परियो थी। ही सभु केरु आहिनि? ही मुंहिंजा दोस्त आहिनि अम्मा। मां त हिननि खे पहिरियों दफ़ो पई ॾिसां। पुट तव्हीं किथे रहंदा आहियो? अम्मा हुन मैकडॉनल्ड वारी बिल्डिंग में। छा कहिड़ी बिल्डिंग चए? मैकडॉनल्ड अम्मा, उते जा हैमबर्गर ऐं पिज़्ज़ा तमामु फेमस आहिनि। अलाए छा पिया चओ मारिया, मूंखे त खिल पई अचे। खिल अम्मा, खिल त असांखे इन ओल्ड फैशन पिंगे ते थी अचे। इन झूने पुराने पिंगे में वहींदो केरु? इनखे कढी छो न था छॾियो? छा चई? हिकु दफ़ो वरी त चओ। अम्मा हिन जे चवण जो मतिलबु आहे त ही पिंगो स्क्रैप थी वियो आहे। गेट रिड ऑफ इट। पुट तोखे ॾाॾी आहे? हा आहे। ॾाॾो बि अथई? हा उहो बि आहे, पर छो? पुट उहे जे झूर ॿुढा या बेकार थी वञनि त छा हुननि खे बि कढी छॾींदे, या पंहिंजी जिंद आज़ाद करण लाइ हुननि खे ॿुढा आश्रम में छॾे ईंदे? कम ऑन यार, लेट्स नॉट स्पॉइल आवर मूड। लेट्स गो। चओ अम्मा असीं हलूं था। बाय। चवनि छा था विकिणी छॾियो? अड़े तव्हांखे कहिड़ी ख़बर त हिन पिंगे सां मुंहिंजो केतिरियूं यादगिरियूं जुड़ियल आहिनि। अम्मी छा पिया उणियो? शेवक खां काल्ह उन घुराई हुअमि, उन मां नंढड़ा जोराब पई उणा। हेॾा पिदिकड़ा जोराब कंहिं लाइ? पंहिंजे घर में जेको नंढो ॿारु ईंदो उन लाइ। अम्मी महेश जी शादी किथे थी आहे? तूं खुड़ी त पाए त ॾिस कीअं थी हिनखे मुटुक पारायां। सिंध में हिननि जॾहिं ॾगनि जी शादी त थी वेंदी हुई, पर खेनि 2-4 ॿार बि थी वेंदा हुआ। सिंध में जॻहियुनि जी खोट कान हूंदी हुई अम्मी। हिते त जोए खां पहिरीं जाइ खपे, ऐं हिते हिन घर जी अधु जाइ त तव्हांजो ई पींगो वालारे वेठो आहे। फिरी गिरी अचो पई हिन पींगे ते। जे चवां थी सच त तव्हांखे खार था लॻनि। ॻाल्हि ई अहिड़ी थी करी कुंवार जो असुल अंदर में वठ था पवनि। महेश पे चयो त अगरि इहो पींगो झूने फर्नीचर वारे खे विकिणबो त 50,000 वाजो मिलंदा। इन्हनि 50,000 मां छा महल ठहंदा? महल न सही, पर सुहिणो सोफा सेट त वठी सघबो। छा ही पींगो सोफा सेट खां घटि आहे? वेहण जो वेहण, लुॾण जो लुॾण, सुम्हण लाइ त जहिड़ी राजाई सेज। पर मॉडर्न ज़माने में इहे पुराणा पींगा त असुल सुअनि ई नथा। सुभाणे चवंदी त मां पुराणी बि तव्हांजे विच में नथी सुवां। हा मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु थोरे ई आहे त छा चवण खे अञा सिंग थींदा आहिनि कुंवार? अंदर हाल में पींगो पियो हो त रोज़ रोज़ तव्हांजी किलकिल कैपी लॻी पई हुई। हाणे हाल मां अंगण में आणण खां पोइ बि तव्हांजी साॻी किटपिट। लॻे थो तव्हां हथ धोई पींगे जे पुठियां पिया आहियो। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ कुंवार, मुंहिंजे जीअरे त इहो मां थियण न ॾींदसि। तो भां असुल ॻाल्हि कई कान्हे ऐं फाथी न आहियां। केॾो प्यारो अम्मा जो पींगो, केॾो न्यारो अम्मा जो पींगो। केॾो प्यारो अम्मा जो पींगो, केॾो न्यारो अम्मा जो पींगो।
वाकई ही पिंगो बिल्कुलु आसानी आहे। इट्स अ लवली एंटीक पीस। तव्हां बि कमाल जा माण्हू आहियो। ही त असुल सोना अंडा ॾियण वारी मुर्गी आहे। 10 साल अॻु जे विकिणो हा त अॼु तव्हांजी रक़म चवणी थी वञे। चवणी छो, अठूणी बि थी वञे हा। साईं जेकी थियो सो थियो, हाणे को रस्तो कढो। अञा बि वक़्तु हथनि मां वियो कोन्हे। हींअर बि चाहियो त ही पींगो विकिणे तव्हां घणो कुझु वसूल करे सघो था। वरी बि कुझु अंदाज़ो त लॻाए ॿुधायो त ही पिंगो घणो लाइ? घटि में घटि 4 लख त वाह जा मिलंदव। ऐं जे बाला अमलदारनि जी मुठ गरम कयो त शायदि कुझु वधीक बि मिली वञेव। साईं चवंदा आहिनि ॾिनो पुटु छुटे जो, पर कुझु आइडिया त ॾियो त केतिरी मुठ गरम करणी पवंदी? इहो त तव्हांखे असीं पंहिंजनि वॾनि ऑफिसरनि खां पुछी ॿुधाए वेंदासीं। इहो त ठीकु आहे, पर ॿेली मुख्य अड़चन आहे अमा, सो उनखे मञाइण में पूरो ज़ोर लॻाइणो पवंदो। इहो कमु तव्हांजो। पर तव्हां को रस्तो त ॿुधायो। इहो तव्हांजो घरू मामिलो आहे। असीं थियासीं ट्याकड़, विच में कीअं पवंदासीं? इहो रस्तो तव्हांखे ॻोल्हणो पवंदो, छो त इहो जज़्बाती मामिलो आहे। पर बि खेसि मञाइण लाइ कोशिशि त करे सघो था। उन मां को बि फ़ाइदो कोन्हे। असां अहिड़ा घणेई केस हैंडल कया आहिनि। अहिड़नि मसइलनि जो वास्तो दिलि जे जज़्बातुनि सां जुड़ियल हूंदो आहे। पोइ बि वरी तव्हीं पंहिंजी माउ सां ॻाल्हाए ॾिसो, जे कुझु मुड़ण जहिड़ी ॻाल्हि लॻेव त असांखे खणी फ़ोन कजो। ठीकु आहे। केॾो प्यारो अम्मा जो पींघो, केॾो न्यारो अम्मा जो पींघो। ओ केॾो प्यारो अम्मा जो पींघो, केॾो न्यारो अम्मा जो पींघो। अम्मा मां अची वियसि। अची वई गुलड़ी, इंतजार कराए कराए थकाए छॾे। छो अॼु अचण में देर कयई गुलड़ी? अम्मा मुंहिंजी मम्मी मूंखे पढ़ायो पिए। जीअं मुंहिंजी पढ़ाई पूरी थी मां तव्हां वटि हली आयसि। हिकु मिंट अम्मा, तव्हां हमेशह मूंखे गुलड़ी गुलड़ी छो चवंदा आहियो? छाकाणि त तूं अञा नंढड़ी आहीं ऐं नंढड़ी धीअ खे गुलड़ी चइबो आहे। मूं त तोखे नंढड़े हूंदे खां पालियो आहे। अम्मा ख़बर अथव, कल्ह मुंहिंजी टीचर मूंखे इनाम ॾिनो आहे। हाँ, अच अच हेॾां अच पुट, अच हिते वे। हाणे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि जे करे तोखे इनाम मिलियो आहे? तव्हां जेका मूंखे सिंधीअ में आखाणी ॿुधाई हुई न, हुआ मूं पंहिंजे सॼे क्लास खे ॿुधाई। हिन करे टीचर मूंखे सिंधीअ में आखाणी ॿुधाइण लाइ इनाम ॾिनो। वारी मुंहिंजी गुलड़ी। अम्मा अम्मा हाणे मां सिंधी सुठी ॻाल्हाईंदी आहियां न? मूंखां बि वधीक सुठी सिंधी ॻाल्हाईंदी आहीं पुट। अम्मा तव्हां चवंदा आहियो न त मां तव्हांजी पोटी आहियां, त पोइ तव्हां मुंहिंजा केरु थिया? मां थियसि तुंहिंजी ॾाॾी। सॻी ॾाॾी न, पर धर्म जी ॾाॾी। पर गुलड़ी ॾिसजांइ, सॻी ॾाॾीअ जा सभु फर्ज़ पूरा कंदीसांइ। कहिड़ा फर्ज़? अञा तूं नंढड़ी आहीं, वॾी थींदीअ न त सभु ॿुधाईंदीसांइ। न न हाणे ई ॿुधायो। अजायो ज़िद न कर, तुंहिंजी सम्झ अञा कचड़ी आहे पुट। त छा थी पियो? न न हाणे ई ॿुधायो। चङो ॿुध, तुंहिंजी जॾहिं शादी थींदी न पुट, त
तॾहिं तोखे ॾाजे में सभु कुझु ॾींदीसांइ। अम्मा ॾाजो छा थींदो आहे? ॾाजो माना शादीअ में छोकिरीअ खे संदसि घर वारा गह गठा कपिड़ा लटा मतिलब त सभु कुझु ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां बि मूंखे सभु कुझु ठाहे ॾींदा? हा पुट, जीअरी आहियां त सभु कुझु ठाहे ॾींदीसांइ, पर ही पींघो कान ॾींदीसांइ। छो अम्मा? छाकाणि त हिन पींघे में मुंहिंजो साह अटकियल आहे। अच त हिकिड़ी आखाणी थी ॿुधाए। हा ॿुधायो। हिकिड़ो राकास हूंदो हो, हुन जो साह हिकु तोते में रखियल हो। राकास उन तोते खे हिकु पिंजरे में बंदि करे रखियो। राजकुमार खे जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पई त हुन वञी पहिरीं उहो पिंजरो हथु कयो ऐं जीअं ई उन तोते जी टंग मोड़ी त राकास जे टंग खे बि ईज़ा आयो। साॻीअ तरह हिन पींघे खे बि रहड़ ईंदी आहे त मुंहिंजे अंदर में बि चीर पवंदा आहिनि पुट। अम्मा ही पींघो तव्हां किथां आंदो? हीअ हिकु लंबी दास्तान आहे पुट, कंहिं ॿिए ॾींहुं ॿुधाईंदीसांइ। न न मूंखे अॼु ई ॿुधायो। छो सुभाणे स्कूल कोन वञिणो अथई? मूंखे सुभाणे मोकल आहे। ठीकु आहे त ॿुध पुट, ही पींघो मुंहिंजे पीउ मूंखे ॾाजे में ॾिनो हो। तव्हांजे पीउ ही पींघो किथां वरितो? वरितो न, पर मुंहिंजी माउ खे ॾाजे में मिलियो हो। हुनखे ॾाजे में कंहिं ॾिनो? मुंहिंजी माउ जे माउ। उहा केरु थी? ॾाॾी। ॾाॾी त पीउ जी माउ खे चइबो आहे। माउ जी माउ खे छा चइबो आहे? माउ जी माउ खे चइबो आहे नानी। शाबाश मुंहिंजी गुलड़ी। उहे यादि था अचनि मूंखे जवानीअ वारा ॾींहं, कीअं मुंहिंजी शादी थी हुई। दुहिलनि दमामनि जा आवाज़, उहा सुहिणी सुहाग रात। 10 महीननि ई अंदरि शेवक ॼाओ हो, विराङो थियो। असां सिंध छॾे हिंदुस्तान में हली आयासीं। हाँ ते हाणे शुरू करियो। रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा, रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा, चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाडा, चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाडा, रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा।
मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ छा थियो भला छा थियो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ पहिरियों महीनो झींगो ऐ पहिरियों महीनो झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ पापलेट खावा झींगो ऐ पल्लो खावा झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ बियो महीनो झींगो ऐ बियो महीनो झींगो मां कम न कंदस झींगो मां कम न कंदस झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ टियो महीनो झींगो ऐ टियो महीनो झींगो ऐ गियर खावा झींगो ऐ गियर खावा झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ चौथो महीनो झींगो ऐ चौथो महीनो झींगो ढीला कपड़ा पाया झींगो ढीला कपड़ा पाया झींगो बम्बोर मच्छी झींगो बम्बोर मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ पंजो महीनो झींगो ऐ पंजो महीनो झींगो ऐ दोतर खावा झींगो ऐ दोतर खावा झींगो ऐ सिंध जी मच्छी झींगो ऐ सिंध जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ छो महीनो झींगो ऐ छो महीनो झींगो सुठी दाई आण्यो झींगो सुठी दाई आण्यो झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ सतो महीनो झींगो ऐ सतो महीनो झींगो ऐ सतो महीनो झींगो लत्तू पियो हणे झींगो मारो लत्तू हणे झींगो लत्तू पियो हणे झींगो गारे जी मच्छी झींगो गारे जी मच्छी झींगो ऐ अठो महीनो झींगो ऐ अठो महीनो झींगो बादाम खावा झींगो बादाम खावा झींगो पिस्ता भी खावा झींगो ऐ नौ महीनो झींगो ऐ नौ महीनो झींगो मां पाती आया झींगो मां पाती आया झींगो सुहागणियों अचो झींगो सुहागणियों अचो झींगो ऐ तेल लगायो झींगो ऐ तेल लगायो झींगो ऐ सूर पवन झींगो ऐ डाडा पवन झींगो दाई गुरायो झींगो दाई गुरायो झींगो खीर पियारियो झींगो ऐ घी पियारियो झींगो ऐ दाई आई झींगो ऐ दाई आई झींगो ऐ उवा उवा झींगो ऐ उवा उवा झींगो ऐ पुटरो जाओ झींगो ऐ पुटरो जाओ झींगो वादायूं हुजन वादायूं हुजन वादायूं 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 हुजन चवंदा आहिनि ॾिसी सेण ठरनि नेण बसि अदा न्याणी हाणे तव्हांजी थी। साईं मुंहिंजा असुल चिंता ई न करियो, प्रभु असांजी बि ॿुधी। मूंखे हूअं बि भॻवान न्याणी कान ॾिनी आहे, इन करे अॼु इहा इच्छा बि पूरी थी। तव्हांजी न्याणी अॼु खां असांजी धीउ आहे। ॿी त का चिंता कोन अथमि, पर माण्हू नंढे हूंदे ई गुज़ारे वेई, बसि असां ई खेसि लाॾ कुॾ सां पालियो आहे। मां तव्हांजो दुख सम्झी सघां थो,
पर भाऊ तव्हां बेफ़िक्र रहो, अॼु हीअ पराई ॼाई न, मां पंहिंजी ॼाई सम्झी खेसि सिक ऐं प्यार ॾींदुसि। लख थोरा साईं जा, असल मुंहिंजे दिलि तां वॾो बोझ लाइ छॾियव। असुल ख़्याल ई न करियो, तव्हांजी न्याणी असांजे घर में राज कंदी, राज। बस अदा जोड़ी जुड़ी रहे, बस दिलि खे आनंद अची वियो। पर मूंखे हिकु ॻाल्हि ते ॾाढो गुस्सो आहे। साईं, छा असां खां का भुल थी वई आहे? हा, वॾी भुल कई अथव। कहिड़ी साईं? ही ॾाजो छो ॾिनो अथव? साईं, तव्हां त मुंहिंजो साई सुकाए छॾियो। ही ॾाजो कोन्हे, बसि फुलनि मुठा आहे, थोरा घणा ज़ेवर ऐं कपिड़ा आहिनि। उहे बि छा लाइ ॾिना अथव? छा असां पंहिंजे नुंहं जा ॻह ॻठा कपिड़ा मणिया कोन ठाहिया आहिनि? उहे ॻह ॻठा वग़ैरह संदसि सुर्गवासी माउ जा आहिनि, जिन ते सिर्फ़ु न्याणी जो ई हक़ आहे। इहा सिक ऐं प्यार जी फुलनि मुठ सम्झी स्वीकार करियो ॿेली। साईं, हूअं त मां ॾेती लेतीअ जे ख़िलाफ़ आहियां, पर तव्हांजी सिक ऐं प्यार ॾिसी करे न बि नथो करे सघां। पर ॿेली, ही पींघो मां असुल कोन वठंदोसांव। पर अदल, इहो पींघो मुंहिंजे घरवारीअ खे ॾाजे में मिलियो हो ऐं हाणे उहो धीअ खे ॾाजे में ॾियणो आहे, हा न? हा, पर इहो ज़रूरी त कोन्हे। मुंहिंजे घरवारी जी इहा आख़िरी तमन्ना हुई त इहो पींघो संदसि सिकीलदी धीअ खे ॾाजे में वरसे जे रूप में ॾिनो वञे। तव्हां त असुल मूंखे लाजवाब बणाए छॾियो आहे। छा करियां, सुर्गवासनि जी इच्छा अॻियां मजबूर आहियां। पर बि मूं ते इहो हिकु नंढिड़ो अहसान करियो। तव्हांजा लख थोरा थींदा, बसि दया पाले ही प्यार जो पींघो स्वीकार करियो। जे सभु स्वीकार कंदो वेंदुसि त पोइ मुंहिंजे इनकार खे का माना ई कान रहंदी। इनकार कजो, ज़रूरु कजो, पर इनकार करण खां साफ़ इनकार कजो। मिटन माइटन सखियुनि खे छॾे नयो घर वञी शाद तो कर मिठी न तोखे लॻेवा को सो कॾे हुजे शल सुखी साहुरे घर मिठी मिटन
खुद थे दुखी कर मिठी हो जीशन सुखी साहुरे कर मिठी न तो खेल देवा को सो कदे हो जीशन सुखी साहुरे कर मिठी हो जीशन सुखी साहुरे कर मिठी हो जीशन सुखी साहुरे कर मिठी मिठी सुहागरात घणी माणी आहे पर हेड़ी दिलकश पींगे में सुहागरात माणन वारा शायद असां पहिरियां शख्स आहियूं। पहिरियां न ॿिया मुंहिंजी मां बि सुहागरात इन पींगे में ई माणी हुई। अच्छा भला इहो 1.5 फुट जो घूंघट कॾहिं लाहींदी राणी? जरा पंहिंजो मोहींदड़ मुखड़ो त ॾेखार। उतावला छो था थियो एतिरा? राति अञा कुझु बाक़ी आहे। छॾियो छॾियो हीअं सतायो छो था? राति अञा कुझु बाक़ी आहे। मिठिन मिठिन ॻाल्हियुनि मां अव्हांजी अञा त दिलि आहे कान भरी। सब्र करियो कुझु मुंहिंजा राजा, राति अञा कुझु बाक़ी आहे। इहा कहिड़े कवि जी कविता आहे राणी? दिलि मां निकितल सिक ॿुधा शब्द कविता ई त हूंदा आहिनि। अच्छा ॾाढी प्यारी प्यारी ॻाल्हियूं पई करी। ईअं मिठो मिठो ॻाल्हाइण कंहिंखां सिखी? पंहिंजी माउ खां। माउ खां? हो त पंहिंजी माउ खे सुहागरात में बि यादि करण खां बाज़ न ईंदी आहे। मां त पंहिंजी अमर जो हिकु हिसो आहियां। हूअ भले हिन संसार में न आहे पर मूंखे ईअं लॻंदो आहे त उहो हमेशह मूंसां साण आहे। सुहागरात ते त तोखे घटि में घटि अकेलो छॾे। मां चाहियां थो राणी त अॼोकी राति रुगो तूं हुजी ऐं मां हुजां। ऐं हू चंड जो दरिए मां लिया पियो पाए? हुन जो बंदोबस्तु करियां थो। अॼोकी राति कंहिं बि ट्याकड़ जी ज़रूरत न आहे। पर ट्याकर अञा हाज़िर आहे। हाज़िर आहे? केरु? अम्मा जो पींगो। इहो त बेजान आहे। तव्हांखे ईअं लॻे थो पर आहे कोन। छो त इन में मुंहिंजी माउ जी आत्मा समायल आहे। मुंहिंजी माउ जी ममता इन जे टुकर टुकर ते उकरियल आहे। इन जे गिनटियुनि मां संदसि लोलनि जा पराॾा पिया ईंदा आहिनि। पराॾा? मूंखे त ॿुधण नथा अचनि ऐं मां ॿोड़ो न आहियां। भले ॿोड़ा न आहियो पर इन्हनि पराॾनि खे ॿुधण लाइ अंदर जा कन घुरिजनि। कन घुरिजनि? मूंखे त अॼु थी ख़बर पवे त हिकिड़ा कन ॿाहिरियां थींदा आहिनि ऐं ॿिया अंदरियां थींदा आहिनि। ईअं जीअं किन खे अंदरियूं अखियूं बि थींदियूं आहिनि। ऐं उहे मूंखे आहिनि मुंहिंजी राणी। पोइ छो था घूंघट लाहिण लाइ चओ? थोरो ॿाहिरियुनि अखियुनि खे रस वठाइण थो चाहियां। वीचारियूं तुंहिंजे सुंदरता जो अमृत पीअण लाइ उञायल आहिनि। सुर्ग में जोड़ियल दाइम रिश्ता पलव पलीअ सां थियनि था पुख्ता। सुर्ग में जोड़ियल दाइम रिश्ता पलव पलीअ सां थियनि था पुख्ता। अहिड़नि रिश्तनि ते भॻवान बि ख़ुदि हूंदो हैरान। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान।
बुधी थी अलाए किथे वञी गर्क थी आहे। अरे बुधी थी सदोरी ॿुधा भई ॿुधा ॿोड़ी कान आया त पोइ शेवक जी उहा उहा ॿुधण नथी अचई। ॿुधण छो नथी अचे पर हथ हाज में आहे कम खां वांदी थिया त अचां न। ही त ईअं थो रोए ॼण के फुरियो अथसि। काकड़ो कंहिंखां खणायो हुयसि हिन जो? पासे वारी डमीअ खां। अचां थी अचां मुंहिंजा लाल गोरी वञासि। किथे बुख बुख त कान लॻी अथसि? बुख वरी छाजी अञा हाणे त भत खारायो थी मांस। ॾिठो मां जे हंज जी बुख हुअसि। शुक्र आहे पीउ जे हंज जी बुख न अथसि न त सॼो ॾींहुं हिते वेही हिन जी आरती उतारणी पवे हा। तव्हां हाणे वञो पंहिंजे दुकान ते हिन खे शायदि निंड लॻी आहे। पोइ त लोली ॿुधण खां सवाइ कोन सुम्हंदि। मां हलां थो। हलनि तव्हांजा कपिड़ा तव्हां छो हलो। डपो थम किथे तुंहिंजी लोली ॿुधी मूंखे बि निंड अची वञे पोइ दुकान ते केरु वेंदो। हटो हटो छॾियो या केचलबाज़ी। ठीकु आहे हटां थो। हाणे इहो शेवक जाओ अथई न त पोइ असां कहिड़े लेखे में आहियूं? इहो छा था चओ तव्हां आयो तॾहिं त शेवक आहे न। हाणे जल्दी करियो किथे दुकान ते देरि न थी वञेव। ऐं माण्हू ईअं न चवनि त शादी नईं मां रुगो मूं ई कई आहे। असुल जोइ जे पुल सां ॿधो पियो आहियां। हाणे घणो थियो घणो उहे जोइ जा मजू ई ॿिया। हाणे वञो बि किथे सचपुच न कोई तानो हणेव। वञा थो वञा पर मंझंदि जो मानी खाइण घर ईंदुसि। महिरबानी काई ज़रूरत कान्हे तव्हांजी मानी किके हथां ॾियारे मोकिलींदसि। बाबा छा सोचींदा? इहो ई त नई कुंवार 9 ॾींहं लते पटे 10 ॾींहं। पर तव्हांखे शादी कए 10 ॾींहं न पर 2 साल थी विया आहिनि। कुझु त शर्म करियो। माण्हू छा चवंदा? पिया चवनि लोक आहे बोक कंहिंजे वात खे पटी थोरी ॿधी सघबी। कंहिंखे कुझु चवण जो मौक़ो ई छो ॾिजे। ठीकु आहे त पोइ वञा? अञा वञण जो मुहूर्त कढाईंदा? चवंदा आहिनि न त सुठो चौकड़ो ॾिसी दुकान ते वञिजे। अॼु वॾी ग्यारस आहे इन करे चौकड़ो ॾिसण जी ज़रूरत ई कान्हे। ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी पर लोली ॻाइण त शुरू कर। न तव्हां वञो त पोइ शुरू कंदसि। चङो चङो आसरो नाम जो। वाड़े मुंहिंजा टिंगरू मल सही रग सुञाती अथई पंहिंजे पीउ जी। पिणे जो वस पुॼे त जेकर सॼो ॾींहुं पासे में वेठो हुजे कम जी त ओन ई कोन अथसि। सॼो ॾींहुं सदोरी सदोरी सदोरी। तूं पीउ जहिड़ो न थिजांइ न त जोइ ॾेखारींदे वेलण। अड़े अड़े वेलण कोन वणे छा? मां गोरी वञा मां थी पंहिंजे शेवकरे खे वेलण खाइण ॾियां। हाणे शेवकरे खे निंडड़ी खपे। लोली दिया पंहिंजे लाल खे लोली दिया पंहिंजे लाल खे। लोली दिया पंहिंजे लाल खे लोली दिया पंहिंजे लाल खे। मुहिंजा जिया जियारा सुन मुहिंजे मन जा सहारा सुन। लोली दिया पंहिंजे लाल खे लोली दिया पंहिंजे लाल खे। हथड़ा नंढरा कोमल कोमल वार नरम जड़ रेशम रेशम। अखड़ियों नंढरियों सोहणियों प्यारियों तेर पितुकड़ा पशम पशम।
कुंवर ओ कुंवर। छो बाबा ही दुकान ते पहुता? हाँ पहला ज पहुतो त मां निकरी आयसि जो तोसां हिक ॻाल्हि करणी हुई। कहिड़ी? मूं बास बासी हुई त पहला जेके पुट ॼमंदो त हिन घर जे आंगण में भगत विझाईंदुसि। असांजी आस पूरी थी आहे, इन करे जल्दी भगत विझायूं त सुठो। जल्दी छो बाबा? लगे थो जल्दी विरहाङो थियणो आहे, सो शायदि असांखे सिंध मां लड़णो पवे। ईअं कीअं थो थी सघे? चल ईअं न थिए, पर ईअं थी सघे थो। कुझु बि नथो चई सघिजे त अॻिते हली छा थींदो। इन करे हिते ई भगत विझायूं त बहितर। जेका अवां जी मर्ज़ी बाबा। ठीकु आहे, मां अॼु ई भगत जो बंदोबस्त थो करियां। केॾो प्यारो अम्मा जो पींघो, केॾो न्यारो अम्मा जो पींघो। के सियारा के उन्हारा, खिलंदे कुॾंदे कया गुज़ारा। के सियारा के उन्हारा, खिलंदे कुॾंदे कया गुज़ारा। हिकिड़ी प्यार सां जयकार मनाईंदासीं। पक आहे तव्हांजे झूलण जी महर असां मथां बि वसंदी। आयो लाल सवई चो, लाल जा झांकी चो, लाल जी हिकिड़ी ताड़ी वॼाए करे वरी बि चो। मून माणी नादान जी चल पवंदी बात फिरे। जो मुयसा करना प्रार्थना जो कलाम त मुंहिंजा साईं सब जी बेड़ी शल पार उगाड़िया। त बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी पार लगाए वञा कामिल यार मना। पंज छॾे मां पीउ जी
हंजे जॾहिं साल गुज़रे ॾह तॾहिं खिलण जा लॻे पहर जॾहिं साल गुज़रे 20 तॾहिं मिले पढ़ाई जॾहिं साल गुज़रे 30 तॾहिं ॿारनि जी लॻे पीह जॾहिं साल गुज़रे 40 तॾहिं मिलण लॻे मालीअ अबा जॾहिं साल गुज़रे 50 तॾहिं अकुल में पे नंढा जॾहिं साल गुज़रे 60 तॾहिं खे हथ में जॾहिं साल गुज़रे 70 तॾहिं उम्र में पे 71 जॾहिं साल गुज़रे 80 अमा गुरे खीर त मिले लसी अरे 80 साल में कोई सीधा मुंडर पटाटा का तर दाल में देखो ठाए के घर में भी खाई न खा जॾहिं साल गुज़रे 80 गुरे खीर त मिले लसी अबा जॾहिं साल गुज़रे 90 तॾहिं कांग वांगुर पियो लवे अरे अबा जॾहिं साल गुज़रे 100 न को सजण खे आसरो न को दुश्मन इन मुझे गुरबो जा गुर गीत गाए वठ और मुझे यार के नी ठाए वठ मुझा साईं ई अदी छाया तो के पीए पर छाया दस खुदा खबर काहे त केड़ी घड़ी तुझी गामी वने केड़ो क्षण तुझो गामी वने इन करे प्यार सा मुसा गड ताड़ी बजाईंदा ईंदा ए प्रभु के वालाईंदा ईंदा मुझा जोतन वाला साईं ओ तू ई दाता बनवाई मुझे सपन जो सागर चिंता ताकि कीजिए जो अनहोनी होए साहिब जी वाणी आ जेको थियणो आ सो थींदो याद रखजो गीता जा वचन याद कयो जेको थियणो आ सो थींदो सो सुठो थींदो ए जेको थी रहियो आ सो सुठो थी रहियो आ पर जेको वक्त गुज़री रहियो आ जिंदगी में ॻाल्हि हिकिड़ी ध्यानु रखिजो जे चाहियो था त असां सुखी थियूं हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु रखिजो संतोषी सदा सुखी पंहिंजे मन में संतोष ॻाल्हाए केरु न ॻाल्हाई शुरू मां पंहिंजे घरवारी खे पहिरीं पई निकितो आहियां मोकिलाए दुख की छलवाए सुख छाया झूठी वफाई जग जी माया दुख की छलवाए सुख छाया
पंहिंजो पाण में वारो वठणो आहे मां ॿुधायां तव्हां ताड़ी वॼायो तव्हां ॻायो मां जेको नचां ईअं छो जो ॿारहें खां सवाइ का ॻाल्हि न हलंदी आहे हिकिड़े घर में हिकिड़ी नई कुंवार पणिजी आई नई कुंवार 9 ॾींहं छिके ताणे 13 ॾींहं मारे कोटे वञी महीनो अमां कंहिं कम में हथी न विझे 2 महीना 3 महीना 4 महीना गुज़री विया कंहिं कम में हथी न विझे आख़िर ससु सॾु कयो पंहिंजे पुट खे हेॾां अच कहिड़ी मर्ज़ी आहे भई कहिड़े कम में हथी नथी विझे चई पोइ छा कयां चई मां बसि ॻाल्हि एतिरी मां वञा थो ॿाहिरि 10 मिंटे खां पोइ जंहिंमहिल अंदरि अचां न तूं रुॻो छा पई कजां मां तूं रुॻो ॿुआरी पई पाए मां पंहिंजी कुंवार सां पाण पुॼंदमि ठीकु आहे मां वई ॿाहिरि जंहिंमहिल 10 मिंट पुटु वियो ॿाहिरि जंहिंमहिल पुटु अंदरि आयो 10 मिंटे खां पोइ मां ॿुआरी पई पाए मां जो ॿुआरी पई पाए यकदमि अचण सां वरी चई अमां तूं ॿुढड़ी थी करे ॿुआरी पई पाए न न न मूंखे ॾे मां पाईंदसि अखि टेड़ी करे ॾिसे पियो पंहिंजी कुंवार हुनजी कुंवार DVD में मुझे ज़ाल खे शर्म पवंदो आख़िर मां हुनजो पति आहियां को चांहि जी पती कोन आहे दिलि में चाह के ठीकु आहे हीउ ॿिन्ही जो जिद लॻो पियो मां चए ॿुआरी मां पाईंदसि पुटु चए ॿुआरी मां पाईंदसि हिकदमि हुनजी कुंवार उथी हाणे आई आहे शर्म कंदसि छा ते पिया विड़ो जी अम्मा की चए ॿुआरी मां पायां मां तो चयां ॿुआरी मां पायां जी विड़ो न आरो खणी वधो हिकिड़े ॾींहुं मां पाए ॿिए ॾींहुं तव्हां पाए मुंहं ते मुस्क हुजे ऐं ॻाइण हुजे खिलंदड़ खाइण हुजे यादि कजो मुंहं ते मुस्क हूंदी आहे न उहो माण्हू ॾाढो वणंदो अथव हा सुबुह सां पाण पंहिंजे घरां निकिरूं ऐं बूथ भरियल को माण्हू मिली वञे चवंदा थी अहिड़ो चंडो मिलियासीं हिन खां रोटी नथी ऐं वरी माण्हू त मिलई माण्हू मिलई न सुहिणा पखी मिलई न हंज पर कंहिं माण्हूअ मंझि अचे उहे बहार छा नथी अचो ही गीत हिकिड़ो मां ज़रूरु चवां जो सजण ऐं साड़े हजी मेरी सिफ़त नाहे गुनाह सजण ऐं साड़े हजी मेरी सिफ़त नाहे गुनाह वो दिल पर दिल जो आहे सिंध में मुंहिंजो साथ पर इन्हनि ॿिन्ही जी जान छल मरंदे ताईं अची मुंहिंजी हिकिड़ी पंक्ति चवंदुसि टाइम थोड़ो आहे वक्त जी जे कदर कयो आहे वक्त हुनजो कदर कयो आहे यादि करियो सभई ताड़ी कची वञाईंदा कची कीअं न ईअं मां तव्हांखे चयां कहिड़े इसरा त ख़ाली खणी हलिया ईअं न अरे जीअं मुंहिंजी संत मां त गोरिया पंहिंजी पंहिंजे पोटने ॼमण जे ख़ुशीअ में जो भगत घुराई आहे त हीउ सॼो परिवार इहो मूंसां गॾु बीह करे नचंदो हिन हिकिड़ी पंक्तिअ में हा हीउ कहे पियो ऐं ख़ुशीअ जो मौक़ो आहे इहो परिवार मूंसां गॾु नचंदो ऐं तव्हां सभई ताड़ी वॼाईंदा
बचरो जा पर माना घोट मां छोकरो सुणो बार जमंदो आ तो पहिरीं थींदी आहे छठी छा थींदी आहे भाई कुछ तो सही पहिरीं थींदी आहे हाँ छठी छठीअ खां पोइ मुनण लॻो भाई छठीअ खां पोइ मुनण ऐं मुनण खां पोइ भाई कुछ ही कोन थी मांगे मुनण खां पोइ जणियो पवंदो आहे ऐं जणे खां पोइ शादी नहीं करना टाकरा जणे खां पोइ मंग जंदो अरे मंग जण खां पोइ पड़ जंदो हाणे जॾहिं शादी कंदो साईं तव्हांजो नकुली रूप जे झूलण जी कृपा सां असली जालर थी पवंदो यार तव्हां चिंता न कयो तव्हांजा ई करोड़ आहिनि मुंहिंजी नज़र में करोड़ याद रखियो ॻाल्हि में चयमि त शादी थी थी छोकिरो सुहिणो आहे त वरी हिनखे कुंवार वरी कारी मिलंदी न खपे चेटी में अबा अलाए छो ज़िंदगी मां ॾिसां पियो छोकिरो सुहिणो त वरी हिनखे कुंवार कारी जे कुंवार सुहिणी त घोट लॻे वरी पुछो त सही बाबा कारो अमा राधा सुहिणी हुई त कृष्ण मां ॾिसो मां रंग जो अछो मुंहिंजी कुंवार ॾिठो जहिड़ी गांगी जय हो आहे न ॻाल्हि मुंहिंजी मां बि सियाणो आहियां साईं मां शादी कयमि पहिरें ॾींहुं पंहिंजी कुंवार खे नक में सचो हीरो पाए छॾींदुसि मूं ते में ॾिसण त अचे हा ये घोटमा हाणे हिकिड़ी नाटो हा हिकिड़ी पंक्ति मां नाटो जी चवां हो मां नचंदसि ओ मां टपंदसि ओ खणी मटकी बी हलंदसि मरियो छेड़वाया भला का याद अची वियो 5 मिंट बाबा 3 मिंट पिया हुजनि मूंखे ॿुधाए थी सॼो बालक वधी विझे की घोट मां साईं 2 मिंट साईं 2 मिंट पिया आहिनि मूंखे त ख़बर ई न पवंदी आहे छो मां हाणे 2 मिंट 2 मिंट जे अंदरि कुझु न कुझु त ॿुधायां लोली ॾियां असां भगतन जी साईं कंवर राम खां वठी साईं कंवर राम पंहिंजे दुआ सां आशीर्वाद सां मोहबात जी आहे लोली परंपरा मां भी लोली आशीष है क्या तकनिया लोली लाल लो कन्हैया लोली लाल लो
था पंहिंजे वॾड़नि असांजे सिंधियत जो नालो ऊंचो करे भारत देश जो नालो महान करे इहा ई आशीर्वाद कयो छो जो दुआ दरवेश जो कमा पर ॾिण दातार जो कमा न का ज़ोरी ज़बरदस्ती न को तकरार जो कमा लिकाई लाल जी ख़ातिर थणनि में थञो मण आहे ख़ुशीअ सां खीर ॾींदी पर रोअण न ॿार जो सखी शेतर लगाए तो राहे भाव सां भोजन मगर दर ते हणी गनड़ो पिनड़ में नार जो कमा अबा सुनीलो साज भी घुर्जे सुनीलो साज वारो भी सुनीलो सुर कठे पंहिंजो तरीक़ो तार जो कमा ॿुधण वारा ॿुधो वेठा चवे पहलाज थो जेकी अबा न को पैसो न को पाई भगत को प्यार जो कमा दुआ दे एतिरो पलव मां पाईंदुसि हिन भगत जे समापति जो पलव अथव दवा हिन भगत जे समापति जो पलव मां हेड़ी ॻाल्हि तमामु पहिरियों दफ़ो ॾिठी आहे ज़िंदगीअ में मुंहिंजो साईं करे इहा सिंधियत असांजी क़ाइमु रहे पर हू परमात्मा मुंहिंजे ज्योतिन वारे बहिराणे वारे भॻवान जी अञा भी महर वसंदी रहे जिते हुजनि असांजा भाव छल ख़ुशि हुजनि आबाद हुजनि इहो मुंहिंजो साईं कॾहिं हुननि खे ॾुखियो ॾींहुं न लिखायो पलव पायो पलव अथव दुआ आसीसा हणे केॾो तुंहिंजो पोटड़े जी यमन की खुशी जो लक्ष्मी अजमेर मां कमल भगत जी भगत रखाई मुझे साईं करे इन परिवार के मथा असी सिंध के मथा प्रभु जी अपार महर वसे सदाई गुरु कुल की तरफा ये बख्तर आशीर्वाद चल महर जामी वसदा रहन जिसके सिर ऊपर तो स्वामी शोध को कैसा पावे मेरे राम राज तू संता का संत तेरे चमके ताकत नाए ये टाइम हेतरो हो असां तक मां से जय जय का मंगला जा कर बोल मन लाल की लाल ना झाटी चो झूले लाल दे हिकड़ी ताड़ी बजायो सभिनी संतन महापुरुषन दरवेशन पंहिंजे माता पिता गुरुदेव साईं कंवर राम जे नाले ते जोरदार हिकड़ी ताड़ी बजायो मां तव्हांजे चरणनि जी खाट आहियां तव्हांजो नंढड़ो
ॿाहिरि आहियां। विरांगे त असुल कहर करे छॾियो आहे। उहो वतन जिते असांजा आबा ॾाॾा ॼावा निपनिया वधिया विझिया, उहो वतन हाणे असांजो कोन रहियो आहे। लॻे थो हाणे असांखे हितां लॾणो पवंदो, ॿियो को चाड़ो ई कोन्हे। ही पंहिंजूं जायूं पंहिंजा धंधा छॾे हिंदुस्तान में हलंदासीं त उते असांखे मथो ढकण लाइ छित मिलंदी? चवनि था सरकार कुझु न कुझु ज़रूरु कंदी, न त असांजा हॾ सलामत आहिनि, हाणे हंधि कंदासीं। इहे ॾींहं बि ॾिसणा हुआ। लिखियो लो कलम जो हर को थो लोड़े, सभु कुझु हिते छॾे सिर्फ़ु ज़रूरी सामान खणी हलणो आहे। इन करे इहो पींघो हिते ई छॾे हलणो पवंदो। न, असुल न, इहो पींघो त मां कंहिं बि हालत में हिते छॾे कान वेंदसि। हिन में मुंहिंजी जीजल जी आत्मा समायल आहे, हिन खे मां पाण खां अलॻि कान कंदसि। पर तूं सम्झण जी कोशिश कर, असांखे नंढड़े शेवक खे बि संभालणो आहे। शेवक खे तव्हां खणिजो ऐं मां हिन पींघे खे खणंदसि, एतिरी सघ आहे मूं में। पर हिंदुस्तान में अलाए केतिरी जाइ थी मिले, उतो इहो पींघो किथे मापाइबो? तव्हीं चिंता न करियो, छॾियो मालिक ते। दिलि वॾी आहे त सभु कुझु मापजी वेंदो। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। तूं ॿुधंदीअ कान, ढोइजांइ इहो पींघो। हा हा, मां पाण ई ढोईंदसि। हुन सां जुड़ियल मुंहिंजी जिंदड़ी, पल पल यादि ॾियारे सिंधड़ी। हुन सां जुड़ियल मुंहिंजी जिंदड़ी, पल पल यादि ॾियारे सिंधड़ी। वञनि था उदासी वञनि था वतन खे छॾींदा, कॾहिं साध सूफ़ी वञनि था लॻींदा। उमेदूं सभई वञनि था पलींदा, अलाह ॼाणा करी कॾहिं मेल थींदा। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था, यार पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था, ओ छॾींदा वञनि था। पता पुराणा वतन जताना, पता पुराणा वतन जताना। छॾे कुतब बेदिल ऐं बेकस जा दरा, छॾे शाह स्वामी जलपत जा डेरा। जरादन खां अॼु दूर थींदा वञनि था, ओ पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था, यार छॾींदा वञनि था। पता पुराणा वतन जताना, मिटाना। पता पुराणा वतन जताना, कराची सिंध में फसाद थिया, सिंधी हिंदू मज़हबी दीवानगी जा शिकार थिया, तॾहिं लखे सिंधी सिंध मां लड़े भारत आया। उन्हनि खे सरकार भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि जे कैंपुनि में रायो। पहलाज ऐं संदसि घर जे भातियुनि खे कल्याण कैंप जे हिकु बैरक में अझो मिलियो। पंहिंजी महिनत सां पहलाज पंहिंजे कपिड़े जो दुकान विधो, शेवक वॾो थियो ऐं BA जी फर्स्ट क्लास में डिग्री वरिताईं। ईअं नंढड़ो शेवक 20 सालनि जो गभरो जवान थी वियो ऐं संदसि अमा ज़माने जे गर्दश में उमिरि खां पहिरीं ॿुढड़ी थी वई। सिंध मां हिंद लॾे आयासीं, वतन जा वण बि छॾे आयासीं। सिंध मां हिंद लॾे आयासीं, वतन जा वण बि छॾे आयासीं। पनागीर बणी आयासीं, पींघो साण खणी आयासीं। जॾहिं देश जो थियो विरहांगो, अम्मा जो पींघो, अम्मा जो पींघो।
बुधी थी शेवक माओ। ॿुधां पई ॿुधां, अञा एतिरी ॿुढी कान थी आहियां जो ॿोड़ी थी वञा। तब कन खोले ॿुध, पंहिंजा भाग खुलिया थई सदोरी। पंहिंजो क्लेम पास थियो आहे, हाणे इहा बैरक पंहिंजी थी। हाँ, इहा त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधायव। ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधंदीअ त ख़ुशीअ विचां गश खाई किरी पवंदीअ। इहो त मर्दनि खे वरसे में मिलियल आहे। अच्छा, त ज़ालुनि खे वरसे में छा मिलियल आहे? इहो पींगो। पींगो याने? पींगो याने ही घर, सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति। बस बस, सुबुह सुबुह जो इहो लेक्चर बाज़ी छॾ ऐं ख़ुशख़बरी ॿुध। उहा ई त ॿुधण चाहियां थी। पंहिंजे शेवक खे सरकार जे इनकम टैक्स खाते में पक्की नौकरी मिली आहे। वाधायूं हुजनि। अञा टी ख़ुशख़बरी ॿुध। कहिड़ी? शेवक खे सरकार तरफ़ां रहण लाइ मुंबई में ई जाइ मिली आहे। सुठो, ॾाढो सुठो। शल वधंदो वीजंदो रहे। हाणे जल्दी मुंबई हलण जूं तयारियूं कर। जेके झूना पुराणा सामान आहिनि इहे उते ई फिटा करे हलजाए। पहिरीं पहिरीं इहो पींगो इते ई कंहिंखे दान करे हलजाए। ख़बरदार, जे इन बारे में वरी हिकु लफ़्ज़ बि चयो अथव, मां जिते वेंदसि उते इहो पींगो पाण सां गॾु खणी वेंदसि। उन सां मुंहिंजी जिंदगी अड़ियल आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। नई जाइ में ईअं कीअं हली रहिबो? पहिरीं उते बहिराणो कराईंदासीं, पोइ रहण हलंदासीं। तमें जे लाल जो पाणी तरंदो ईंदो, फेरो तमें जे लाल जो पाणी तरंदो ईंदो, पाणी तरंदो ईंदो त के लहर न लोडो ईंदो, पाणी तरंदो ईंदो त के लहर न लोडो ईंदो, फेरो तमें जे हा हा हा, फेरो तमें जे हा हा हा, फेरो तमें जे। ॿुधो था,
ॿुधां थो सॼी उमिरि ॿुधंदो ई त आयो आहियां। आहा, जॾहिं ॿुधाईंदा आहियो तॾहिं असुल सत सुरी ॿुधाईंदा आहियो। हींअर तूं वरी कहिड़ी सत सुरी ॿुधाइण आई आहीं? मूं पे चयो त ॻाल्हि खे घुमाए फिराए न चओ, सिधो अच ॻाल्हि जे गाटे ते। त ॿुधो, ॿुधाई पियो। शेवक हेॾो सारो ॾगु अची थियो आहे। ओहो, ॾाढी वॾी खोजना कई अथई। विच में ढीक न उछलायो, माठ करे वेही ॿुधो। अथव को हुन जे शादीअ जो ओनो? एतिरी तकड़ छो थी करीं? त छा जॾहिं ही ॿुढो थी वेंदो तॾहिं शादी कराईंदोसि? तव्हां कॾहिं शादी कई हुई? सच ॿुधाए, मूंखे त ईअं थो लॻे त मूं तोसां अॼु ई शादी कई आहे। छो अची खरिया आहियो? सच, मां जॾहिं बि तोखे हीअं सजल ॾिसंदो आहियां तॾहिं दिलि थींदी आहे त तोसां वरी शादी करियां। हाणे पंहिंजी शादीअ जो फिक्र छॾियो, शेवक जे लाइ सोचो। भला का छोकिरी बोकरी ॻोल्ही अथई? असुल अहिड़ी त बांह वठी ॾींदीसांसि जो जग सॼो वेठो रीस कंदो। हरू भरू सूरत ते न वञ। न, छोकिरी त सुहिणी खपे ई खपे। पोइ भले कुलछणी हुजे। छो कुलछणी छो निकिरंदी मुंहिंजी नुंहुं? हिकु दफ़ो वरी सोच, सुठी सूरत खां सुठी सीरत 100 बार बहितर आहे। मां कुझु बि मञण लाइ तयारु न आहियां। मूंखे त हूर परी नुंहुं खपे। खे शोकेस में सींगारे रखण लाइ? मां ॾेती लेतीअ लाइ वागुअ जेॾो वात फाड़े कोन वियंदसि, पर छोकिरी वाह जी हुजे। कन खोले ॿुधी छॾ, शेवक पंहिंजे लाइ जीवन साथी चूंडे वरिती आहे। सच? हा। पोइ मूंखे ॿुधाई छो कोन? ऐं तव्हां बि मूंखां इहा ॻाल्हि लिकाए रखी। सोचियुमि पे, मता तूं हुनखे पसंदि न करी त? मुंहिंजे पुट जी पसंदि सा मुंहिंजी पसंदि। त पोइ वठूं शादी जी पक? इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे? उथो, हींअर जो हींअर वञो। पर शेवक खां पुछी त पक कर न। हाणे वरी शेवक खां पुछां? मूं पे चयो त। हाणे उथो, अॼु इहो शुभ कार्य करियो। ठीकु आहे, हण धुकड़ ते अटो। अॼु हर कंहिंखे सिंधी लाॾे जी हिक तुक ज़रूर ॻाइणी आहे, न त खेसि पंहिंजे घोट जो नालो 10 दफ़ा चवणो पवंदो। शुरू थी दमी। हाणे त अवां बि ॾाढा थी विया। ऐं तूं ॼण ॾाढी कान थी वई आहीं? छो न, पर शेवक अञा आयो कोन्हे। हू ऑफिस मां सिधो अस्पताल वञण वारो हो न? हा, अॼु तुंहिंजी नुंहं खे अस्पताल मां मोकल मिलण वारी आहे। बसि हाणे कुंवार पद्मणी ऐं पितकिड़े पोटे खे वठी ॼाण आयो। तव्हांजे पोटे जी पेशानी बिल्कुलु तव्हां जहिड़ी आहे। नकु बिल्कुलु नानस जहिड़ो अथसि। रोश बिल्कुलु शेवक जहिड़ा अथसि। ऐं अखड़ियूं बिल्कुलु तो जहिड़ियूं अथसि। रुगो खाॾी मानस जहिड़ी अथसि। असां बि कमाल कंदा आहियूं। जेको 9 ॿार ॼमंदो आहे उनजा नक, कन, चप संदसि कहिड़े माइट सां था मिलनि उन जी खोज न कंदा आहियूं। ॼण संदसि पंहिंजो कुझु कोन्हे। छो कोन्हे? संदसि नालो त पंहिंजो हूंदो आहे न। चङो यादि आयो, महाराज खां पोटे जी जनम पत्री ठाराई अथई न? हा, महाराज तव्हांजे पोटे जो नालो महेश ॿुधायो आहे। महेश यानी शिवशंकर, भोलेनाथ? हा, भोलेनाथ जा सभिनी जो भलो कंदो। इहे महाराज पे चयो। अञा शेवक आयो कोन्हे? एतिरी उतावली न थी। तोखे ख़बर आहे त अॼुकल्ह जे डॉक्टर केतिरियूं दवाऊं लिखी ॾींदा आहिनि। असांजे ज़माने में हुयूं दायूं ऐं घरू नुस्खा। डॉक्टरनि जे दरनि जा धिका त विरले खाइबा हुआ। ज़मानो बदिलियो आहे त असांखे बि ज़माने अनुसार बदिलणु खपे न। हा, अची वई कुंवार? अच छल वॾो परियों थी। छिट पुट छिट। छल सदाई सुहाग माणी। अले ले रोई छो तो बचड़ा? तोखे शेवक चूंडड़ी पाती छा? मूंखे दे मां तो परचायां। न, मां हिनखे पहिरीं पींगे में लेटाईंदसि। यादि कोन अथव? शेवक खे बि पहिरीं पींगे में लेटायो होसी। हा। तोखे अञा पींगे में कोन सुमारियो अथम, इन करे थो रोईन। अरे मां गोरी वञा पंहिंजे बचड़े ता। ॾिठुव, हेॾे पितगड़े खे बि पींगे जी चूस लॻी वई। हाणे खेसि इन पींगे में ई सुमारींदी कजाए।
न त रोई रोई घर खणी मथे कंदो। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। गहराईअ में गोया सागर, गहराईअ में गोया सागर, जोश में जड़ तूफान। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। गहराईअ में गोया सागर, गहराईअ में गोया सागर, जोश में जड़ तूफान। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। जीवन वहंदड़ जल जी धारा, सुख ऐं दुख न जा ब किनारा। जीवन वहंदड़ जल जी धारा, सुख ऐं दुख न जा ब किनारा। केॾो दुख आ केॾो सुख आ, इन जो छा अरमान। केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। शेवक ऐं पद्मनी जो पुटु 16 सालनि जो जॉन थी वियो आहे ऐं हुनखे मुंबई जे जैन कॉलेज में एडमिशन मिली आहे। मम्मी मम्मी छा आहे महेश पुट? अब मूंखे कॉलेज में एडमिशन मिली वई मम्मी। तमाम सुठो। वनी अम्मा खे इहा खुशखबरी ॿुधाए अच। सुबुह खां 15 भेरा पुछियो अथई महेश आयो? हा हा वञ महेश, वञी अम्मा खे पेरे पाओ। ओके डैडी। एडमिशन में का तकलीफ़ त कान थी न? ख़ासि न, कॉलेज जो प्रिंसिपल सुञातल निकितो, इन करे जल्दी दाख़िला मिली वई। जुड़ीअ खे जस आहे। अम्मा पे चयो त महेश खे दाख़िला मिली वञे त सुफियाणी चौकी रखाइजो। हिन खे चवण में छा थो वञे? तव्हां सोचो त सही, हिते सुफियाणी चौकी कीअं थी सघंदी? हिते अधु जाइ त इहो पिंगो वालारे वेठो आहे। वॾे माइट जी दिलि रखणु खपे मिठी। दिलि वॾी हुजे त नंढी जाइ बि सोढ़ी कान लॻंदी आहे। पिंगे खे उन ॾींहुं थोरो हटाए पासीरो करे रखिबो। मां त हिन पिंगे मां अची फाथी आहियां। जॾहिं जॾहिं हिन पिंगे खे ॾिसंदो आहियां तॾहिं तॾहिं अम्मा जा उहे लफ़्ज़ कननि में असिल गूंजण लॻंदा आहिनि। वरी हिन पिंगे खे ॿाहिरि कढण जी ॻाल्हि कंदा त मां असिल मौन विर्त रखंदी हुअसि। मौन विर्त रखे त ओ कोई रखे न, संदसि खुंद खुंद खां त कननि खे आराम मिलंदो। छा चए? कुझु न कुझु न। अम्मा अम्मा किथे आयो? हाँ इहा ई हुई मुंहिंजे जीवन जी दास्तान। मुंहिंजी गुज़िरियल ज़िंदगीअ जे यादगिरियुनि जा किसा। पर गुलड़ी, मूंखे हिन पिंगे जी ॾाढी चिंता आहे। अलाए छा थींदो हिन जो। काल सिंधी अख़बार में पढ़ियमि त गुजरात में हिकु सिंधी संस्था आहे जेका सिंधी कला जी संभाल लाइ हिकु सिंधु भवन ठहिराइण जी रथा रथे रही आहे। त तव्हां इहो पिंगो हिननि खे विकिणी छॾींदा? विकिणंदसि कान, दान कंदसि। दान यानी मुफ़्त में? हा
मां हलो मां तव्हांखे अंदर छॾे थी अचां तव्हां हाणे हली आराम कयो। केड़ा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान, गहराई में गोया सागर, गहराई में गोया सागर, जोश में जड़ तूफान। केड़ा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान, गहराई में गोया सागर, गहराई में गोया सागर, जोश में जड़ तूफान। केड़ा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। बाबा ही तव्हांखे कुछ चवण चाहिनि था। छो तू सिधो छो नथी चवीं? ठीक आहे शेवक तू ॿुधाए। पद्मणी किथां ॿाहिरां इहा ॻाल्हि ॿुधी आई आहे त अम्मा इहो पिंगो कंहिं सिंधी संस्था खे दान करण थी चाहे। दान करणो अथसि त नेत्र दान करे या ॿियो कुछ दान करे, ये पिंगो छो थी दान करे? छो न करे? छो त हिन पिंगे लाइ 4 लख वाह जो मिली सघनि था। बस रुगो 4 लख? 4 लख न त छा 4 करोड़ मिलंदा? कुंवार इन पिंगे जा कोई 4 करोड़ ॾिए न त बि थोड़ा आहिनि। मां नथी सम्झा कोई 4 करोड़ रुपया ॾींदो, सो बि अहिड़े झूने पुराने पिंगे लाइ। जंहिंखे तूं पिंगो थी चवीं उहो असांजे सिंधी कला जो बेजोड़ नमूनो आहे। हिन सां असांजे सिंधी लोलियूं, सिंधी लाॾा, सिंधी ओराणा, सिंधी काफ़ियूं, सिंधी वायूं वाॻियल आहिनि। हिन जे टुकर टुकर में समायल आहे सिंधी संगीत। हिन में ममता जो जज़्बो मड़ियल आहे, सिंधियत जी सुरहान समेटियल आहे। इहो सिंधी कल्चर जी निशानी आहे कुंवार। मञा थो त इन सां 4 पीढ़ियुनि जूं यादगिरियूं जुड़ियल आहिनि ऐं इहो असांजी आसूदगीअ जी निशानी आहे। पद्मणी पुट तो महेश जा फोटा नंढे हूंदे खां ई कढाईंदी आई आहीं ऐं उहे एल्बम में सांडे रखिया अथई। इहो त हर को पियो करे। बराबर ताज़ो उहो फोटा गॾु करे उन जो वीडियो कढाए। जॾहिं वीडियो जो ज़मानो वियो, सीडीअ जो नओं रवाज निकितो त तो उन जो वीडियो तां सीडी कढाई। बराबर आखिर तव्हांखे चवणो छा आहे? इहो ई त हर को पंहिंजूं प्यारियूं चीजूं संभाले रखणु चाहींदो आहे। परे छो वञूं, महेश खे नंढे हूंदे जेके रांदीका वणंदा हुआ उहे तो अञा विकिया कोन्हनि। झूना रांदीका विकिणण मां मिली मिली छा मिलंदो? ॻाल्हि पैसनि जी नाहे पुट, ॻाल्हि आहे उन्हनि रांदीकनि सां जुड़ियल जज़्बनि जी। छा सुभाणे कोई फ़क़ीर तोखां महेश जो को रांदीको घुरे त तूं उनखे खेसि दान कंदीअ? मां खेसि दान करणु ॾींदोसीं कोन। बराबर पर अम्मी त दान करण थी चाहे न। संदसि शइ आहे, भली दान करे। बाबा मां तव्हां सां शामिल राय न आहियां। जीअं अॻे रेडिया हुआ, उनखां पोइ टीवी आई, अॻे ग्रामाफोन रिकॉर्ड हुआ, उनखां पोइ कैसेट्स निकितियूं। अहिड़ीअ तरह जीअं जीअं साइंस तरक़ी करे थी तीअं तीअं झूनियुनि शयुनि जे जाइ ते नयूं चीज़ूं अचनि थियूं जेके वधीक सहूलियत, वधीक आराम बख़्शीनि थियूं। इन करे बहितर इहो थींदो त इहो पिंगो विकिणे नओं सोफ़ा सेट या सोफ़ा कम बेड वठिजे। बिल्कुलु न, मां तव्हांखे इहो पिंगो असुल विकिणणु कोन ॾींदुसि। इन में तव्हांजे अम्मा जो साहु समायल आहे। जे अम्मा खे सोफ़ा कम बेड न खपे त ही झूनो पिंगो विकिणी नओं पिंगो वठी सघूं था। कहिड़ी ज़रूरत आहे? ही पिंगो अञा कम त ॾिए पियो, को भॻो टुटो त कोन्हे। भल त हिकु टंग भॼी पवेसि त बि इहो विकिणणु कोन ॾींदोसांव। सम्झो खणी मुंहिंजी हिकु टंग भॼी थी पवे त छा मूंखे खणी ॿाहिरि फिटो करे छॾींदा? मुंहिंजो इहो मतिलबु कोन हो। मां तुंहिंजो मतिलबु सम्झां थो, कन खोले ॿुधी छॾियो। इहो पिंगो विकिणणु असुल कोन ॾींदोसांव। इन पिंगे जी अहमियत खां असांखे इनकार कोन्हे, पर इहो पिंगो अजायो एॾी जाइ वालारे वेठो आहे जो दिलि सोड़ी न हुजे त जाइ जी खोट कान थींदी आहे पुट। तोखे यादि आहे जॾहिं महेश खे अस्पताल में खणी आयो हुए त असुल रोअण बसि ई कोन पे कयईं ऐं जीअं ई माणे महेश खे पिंगे में विझी लोॾियो त हिकदमि रोअण बंदि करे छॾियो आई। मञा थो त हिन पिंगे में घणियूं ख़ासियतूं बि आहिनि, पर
शेवक मां उठ उथी ईअं न कर, मां अकेलो थी पवंदो शेवक मां। अम्मा 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 उथो, हिन गुड्डीअ सां रांदि करियो। बाबा अम्मा खे निंड अची वई। हा पिंकी पुट, तुंहिंजी ॾाढी सुहागण थी वई ऐं छॾे वई पंहिंजो ई पींगो जेको पल पल संदसि यादि ॼाणींदो रहंदो। खुशीअ सां गम ईअं पेचुआ पातो, छांव सां उस जीअं जोड़ियो नातो। खुशीअ सां गम ईअं पेचुआ पातो, छांव सां उस जीअं जोड़ियो नातो। जीवन जो ही साज़ थो बदले, घड़ीअ घड़ीअ में तान केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। पंहिंजो पल पल नीह लुटाए, मोट में कोई छा थो पाए। पंहिंजो पल पल नीह लुटाए, मोट में कोई छा थो पाए। हिकिड़ो ॿिए जो वेही सहे छो, अठई पहल अपमान केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। गहराईअ में गोया सागर, गहराईअ में गोया सागर, जोश में ॼण तूफान केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान। गहराईअ में गोया सागर, गहराईअ में गोया सागर, जोश में ॼण तूफान केॾा अजब अनोखा नाता जोड़े थो इंसान केॾा अजब अनोखा